सिंधु दरिया जे कप ते क़ाइम कंदकोड़ खां आऊं आहियां पीरबख्श बंगवार। कबीलाई पस मंज़र रखंदड़ ज़िले जैकाबाद मां आऊं आहियां नवाज़ सोलंकी। सनती इदारनि सां मालामाल घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर मीरपुर माथेलो मां आहियां लतीफ़ वसीर। सिंधु दरिया जे कप ते आबाद खूबसूरत शहर सखर मां आऊं आहियां शाहिद चन्नो। माज़ीअ में सिंध जे पहिरें सॼो वेंदड़ शहर शिकारपुर खां मां आहियां रशीद जामड़ो। शहीदनि जे शहर लाड़काणे मां आहियां रशीद समो। शहीद थी वियल चइनि शहरनि जी ॾिनल कुर्बानी एवज़ मिलियल कंबर शदादकोट ज़िले मां आऊं आहियां हाकिम ख़ासकेली। तारीख़ी रियासत ऐं खजुनि जे शहर खैरपुर मां आहियां शकील जावरी। साहिती परगणे नौशरो फिरोज मां आऊं आहियां ज़ाहिद काइमखानी। शहीद मखदूम बिलाल जे देश दादू खां आऊं आहियां तारिक लगारी। सिंधड़ी अंबनि जे शहर मां आऊं आहियां मोहम्मद उमर दाऊद मोडो। तालीम ऐं सिहत जे दर्सगाह जे शहर शहीद बेनज़ीराबाद मां आऊं आहियां एके डायरी। वतन या कफन आज़ादी या मौत जहिड़ो नारो ॾींदड़ शहीद सूर्य बादशाह जी धरती सांगड़ मां आऊं आहियां तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। दरगाह ऐं वॾनि जे शहर मटियारीअ मां आऊं आहियां अब्दुल गफूर मल्ला। इल्मी दर्सगाह जे शहर जामशोरे खां आऊं आहियां असद बंगरे। सिंध जी सियासत सकाफ़त जे मर्कज़ हवाउनि जे शहर हैदराबाद मां आऊं आहियां इरफान अली बुघियो। वता फ़कीरी नगरी टंडियालयार खां आऊं आहियां गुलाम रसूल नोड़ियो। उमरकोट मां आऊं आहियां नज़र समेजो। सिंध जी सकाफ़त ऐं अजरक जे ख़ालिक शहर टंडो मोहम्मद खान खां आऊं आहियां काज़ी शम्स बांबर। रेगिस्तान थरपारकर मां आऊं आहियां फ़कीर बशीर अहमद। सिंध जे दिलेर पुट शहीद दोदे सुमरे जी नगरी बदीन मां आऊं आहियां यूनिस बकारी। सूफ़ी शाह नायद शहीद जी नगरी सिजावल मां आऊं आहियां गफूर पली फोटो। सिंध जे तारीख़ी शहर छटे खां आऊं आहियां रशीद जाखरो। मारुनि जे माग मलीर मां आऊं आहियां आसिफ जतोई।